इस्लामी तारीख़ जो बादशाह थी गुज़रियो वा नूरुद्दीन नौरंगज़ादा रहमतुल्लाह ताला अलैह। कामिल अकमल अल्लाह जो नेक मानू उनके नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरका जी ज़ियारत नसीब थी आ। मदीने वाले साईं फरमायो आ त शेरन अखन वारा बिल्ला मुंहिंजी जिस्म के पटण जी कोशिश था कनि ऐं मुंहिंजे जिस्म मुबारक के मुंहिंजे क़ब्र शरीफ मां मुंतकिल करे कंहिं नामालूम जगह ते मुंहिंजे जिस्म शरीफ के मुंतकिल करण जी साजिश पिया ठाहिनि। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात ख्वाब में उन्हनि बिन्ही जूं तस्वीरूं भी ॾेखारियूं। हुज़ूर अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम जो इहो ग़ुलाम जेको मौजूदा रियासत जो बादशाह थी गुज़रियो वा पाण सां गॾु 20 खन माण्हू खयईं। पाण सां गॾु वाफिर मिक़दार में पैसा सोन चांदी पाण सां गॾु खयईं। राज़ में कंहिंखे ॿुधाई कोन, ऐलान कोन कयईं। सिधो मदीने पाक आयो आ। मदीने पाक जे गवर्नर सां या वली अहद सां मिलियो आ। उन सां मिली करे उनखे चयो अथई त मां अर्जेंट नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे रोज़े मुबारक ते हाज़िरी ॾिनी आ। दिल छिक खाधी आ। महबूब जे रोज़े ते हाज़िरी ॾियण आयो आहियां। वाफिर मिक़दार में तोहफ़ा खणी आयो आहियां। दिल चवे थी जेके बि मदीने में रहनि था सभिनी खे तोहफ़ा ॾियां। हाणे मुंहिंजे लाइ को हुकुम वली अहद चयो कि तुंहिंजे लाइ हुकुम इहो आहे त ऐलान कर कंहिं ख़ासि मक़ाम कंहिं ख़ासि जॻह ते सभई मदीने वारा गॾु थियनि। बादशाह जो हुकुम थियो, वली अहद जो हुकुम थियो, सभई हिकिड़ी जॻह ते गॾु थिया। पोइ ओ बादशाह अल्लाह अकबर कबीरा सभिनी सां मिलंदो पियो वञे, मुसाफ़ो बि कंदो पियो वञे, उन्हनि खे तोहफ़ा बि ॾींदो पियो वञे। पर हर कंहिंजे चेहरे में चिटाए निहारे पियो त रसूलुल्लाह जन जूं तस्वीरूं ॾेखारियूं हुयूं उहे नज़र कोन था अचनि, उन्हनि खे ॾिसणो आहे। सभई माण्हू तोहफ़ा ताइफ़ वठी रवाना थी विया। बादशाह ऐलान कयो, ॾियो ख़बर पोइ ते केरु रहियो त कोन्हे को। चयोसीं मदीने में जेके रहनि था उहे सभई अची विया आहिनि। बादशाह चयो न वरी बि ॿुधायो मतां केरु रहियो हुजे। मां दिलियों इरादो करे आयो हुयुसि त सभिनी मदीने वारनि खे इर्दो गिर्द रहण वारनि खे तोहफ़ा ॾींदुसि। हाणे जेकॾहिं को रहिजी वियो त इहो मुंहिंजे लाइ महरूमी जो बाइस आहे। इन जे करे सभई ॿुधायो मतां को हिकिड़ो माण्हू ॿ माण्हू रहिया हुजनि। बादशाह के माण्हुनि चयोसीं हा बनेक पारसा बनेक आबिद ज़ाहिद माण्हू आहिनि जेके 24 कलाक इबादत में हूंदा आहिनि। थोरो टाइम निंड करण जे लाइ मदीने खां ॿाहिरि हलिया वेंदा आहिनि। रहाइश उन्हनि जी मदीने खां ॿाहिरि हूंदी आहे। इबादत हू मस्जिद नबवी में कंदा आहिनि। हींअर शायदि हुननि जे आराम जो टाइम आहे। हू तव्हां ॾे कोन आया, उन्हनि खे तोहफ़ा कोन मिलिया आहिनि वॾा आबिद ज़ाहिद। बादशाह चयो त उन्हनि खे बि घुरायो। जॾहिं उन्हनि खे घुरायो वियो उन नूरुद्दीन नौरंगज़ादा रहमतुल्लाह ताला अलैह उनखे ॾिसी नूरुद्दीन ज़ंकी रहमतुल्लाह ताला अलैह ॾिसी सुञाणे वियो। पर जेकॾहिं इएं साम्हूं हुननि खे जेकॾहिं बिना कंहिं दलील जे बिना कंहिं पार पते जे जेकॾहिं बादशाह एक्शन खणे त हू साम्हूं उनजो रिएक्शन कंदा। बादशाह उन्हनि खे चयो त मूंखे तव्हां पंहिंजी रहाइश जॻह ते वठी हलो, जाते तव्हांजी रहाइश आहे उते वठी हलो।
जने मौजादा उन्होंने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जात बाबरका जो ओ गुलाम मौजादा नूरुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाह अलैह उन जे रहाश का ते पोतो वा छाद से त हेठ एकड़ी सुरंग ठहल वा पर सुरंग जे मथा के कपड़ा दिनलन के मुसल्ला बिछायल आहे जमीन जे अंदर हुनन जो इबादत खानो ठहल वा जिते हु इबादत ता कर मथे ते पटको ब आहे दाढ़ी ब आहे शरई लिबास बोलन के पातल वा किसन सा हर को चांदो त ही मुसलमान आहे ही नबी करीम जा उम्मती आहे बादशाह कयो मदीने वाले साईं ख्वाब में हुक्म कयो वा ऐ नबी साईं जी हदीस वा मन रआनी फक़द रअल हक़ जह मुखे दिठो उन मुखे ई दिठो ला यतमसल बि शैतान शैतान मुजी सूरत इख्तियार न करे सकंदो वा तो त अल्लाह मुखे बेमिसल बनायो वा शैतान हर कंहिंजी सूरत इख्तियार करे सके तो पर मुजी सूरत न वठी सकंदो सुभान अल्लाह अरबाब नजर को कोई ऐसा न मिलेगा बंदे तो मिलेंगे पर आका न मिलेगा तारीख अगर ढूंढेगी सानी मोहम्मद सानी तो बहुत दूर है साया न मिलेगा सुभान अल्लाह महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सूरत शैतान ख्वाब में भी इख्तियार करे नबी साईं जहड़ो थी के जे ख्वाब में नथो अची सके नबी से फरमायो चाहे मुखे दिठो उन मुखे ही दिठो उन जो ख्वाब सच्चो वा बरकत वारो वा चाहे मुखे ख्वाब में दिठो वो गड़बड़ या शक जो शक में न पवे उन मुजी ई ज़ियारत कईया हजरत नूरुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाह अलैह फरमायो मदीने वाले साईं हुक्म कयो वा शैतान रसूलुल्लाह जी सूरत में नथो अची सके नबी से फरमायो वा त ही का साजिश कन पिया मुजो जिस्म मुंतकिल करण दी कोशिश कन पिया त रसूलुल्लाह जी गाल यकीनन सच्ची आ पर हिते त हिन जी इबादत खानो ठायल वा हिते त हिन जा मुसल्ला विछाया पया आहिन हिते त हिन जी सुरंग या का अहिड़ी शइ नज़र कान थी अचे बादशाह जान इस्तेमाल करे पंहिंजे वज़ीरन खे चयो नौकरन खे चयो हिनन जा मुसल्ला मथे खणो मुसल्लो मथे कन त हेठा वरी ॿियो मुसल्लो खणन त वरी हेठा ॿियो मुसल्लो 4-5 मुसल्ला खयूं त हेठ दरी लगी पई आ उन दरीअ खे मथे खयूं त हेठ सोराख ठहियो पियो वा खंड ठही पई आ बादशाह जा नौकर वज़ीर खंड में लथा जीअं लथा त सुरंग ठही पई आ बादशाह चयो इन सुरंग खे ॾिसो त या सुरंग केस ताईं थी वञे काफ़ी हदेर हलिया अंदरां हू हलंदा वञन मथा जेको आहे सो बादशाह पाण हलंदो वञे रोज़े रसूल जे क़रीब वञी पहुता जेके बादशाह जा नौकर था करहा ॿाहिरि निकिरी आया ॿाहिरि निकिरी अची चयुसि इन्हनि खबीसनि जो त तमामु नापाक इरादो हो ही त अनक़रीब महबूब जी क़ब्र शरीफ़ खे पहुचण वारा हा ही 2 ॾींहनि में निभागा न त क़ब्र शरीफ़ खे खोले महबूब जो जिस्म कहना जेको आहे सो कंहिं नामालूम जगह ते मुंतकिल करे छॾीन हा हजरत नूरुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाह अलैह जे अखन में लुढ़क वही आया ऐं अल्लाह ताला जे कुरान जी आयत पढ़ो युरीदून लियुत्फिउ नूरल्लाहि बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करहल काफ़िरून काफर मुशरिक यहूदी बेदीन दीन इस्लाम जा दुश्मन ओए कहिड़े बि तरीक़े सां सोचीनि था त इस्लाम घटि थे दीन घटि थे महबूब जा पतंग ई परवाना घटि थियनि महबूब जा आशिक घटि थियनि रसूलुल्लाह जो ज़िक्र घटि थे कुरान में अल्लाह ताला फरमायो काफर
पंहिंजे फूक सां अल्लाह जे नूर खे विसाइण जी कोशिश था कनि त फूक ॾेई अल्लाह जे नूर खे उठाए छॾियो विसाए छॾियो पर फानूस बन के जिसकी हिफाज़त हवा करे वो शम्मा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे। सुभान अल्लाह। जंहिंजी हिफ़ाज़त रब पाण करे जंहिंखे अबू जहल तकलीफ़ न ॾेई सघियो अबू लहब तकलीफ़ न ॾेई सघियो जंहिं तक़रीबन 17 ग़ज़वात में शिरकत कई ग़ज़वा उन जंग खे चइबो आहे जंहिंमें रसूलुल्लाह पाण बनफ़्से नफ़ीस शरीक थियनि 17 जंगनि में महबूब पाण शरीक थिया काफ़रनि हमलन करण जी कोशिश कई पर अल्लाह ताला जो वाइदो आहे वल्लाह यासिमुक मिनन्नास महबूब तोखे घबराइण जी ज़रूरत नाहे ही यहूदी ही काफ़र ही अबू जहल ही अबू लहब इन्हनि जी औलाद तुंहिंजो वार बि वेदो कान कंदी तुंहिंजी हिफ़ाज़त जो ज़म्मू मां रब जो आहे तो सुभान अल्लाह अल्लाह हिफ़ाज़त जो ज़म्मू कंहिंजो आहे रब जो आहे महबूब तोखे केरु शहीद न करे सघंदो तोखे केरु क़त्ल करण जी साज़िश न करे सघंदो जॾहिं दुनिया में नाकाम विया त यहूदनि खे उन्हनि ॿिन्ही जेके मौजूदा यहूदियुनि जा एजेंट हा बादशाह नूरुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाह अलैहि उन्हनि खां पुछा कई त ॾियो ख़बर तव्हांजो प्लान छा आहे ही ॾाढ़ी किथां वा ही पटको किथां वा ही इबादतूं किथां ही नमाज़ूं किथां ही तहज्जुद काथों ही खैर खैरात काथों ही ग़रीबनि जी मदद काथों चवण लॻा जॾहिं बादशाह उन्हनि खे मार ॾिनी कुटको ॾिनो आहे उन खां पोइ उहे चवण लॻा त दरअसल असां हिते जा रहवासी कोन आहियूं मुसलमानों सोचो त यहूदियुनि जो प्लान केॾो जेको आहे सो सख़्तु आहे केॾो ख़तरनाक उन्हनि जो प्लान आहे इहा ॻाल्हि अॼु खां तक़रीबन 900 साल या 1000 साल पुराणी आहे हज़रत नूरुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाह अलैहि 6वीं सदीअ जो बुज़ुर्ग हुआ ऐं ही 15वीं सदी जेको आहे सो हली रही आहे 900 साल खां मथे अरसो इनखे गुज़री वियो आहे 900 साल अॻु जॾहिं एतिरा वसाइल कोन हा जॾहिं तरक़ी कान हुई साइंस जी टेक्नोलॉजी कान हुई तॾहिं हुननि जो जेको आहे सो कहिड़ो प्लान आहे चवण लॻा त असां के यहूदनि माना असांजे वॾनि असीं यहूदी आहियूं मुस्लमान कोन आहियूं असांखे नंढे इलाइक़ूं तयारु कयो वियो क़ुरान बि पढ़ायो वियो हदीस बि पढ़ाई वई असांखे ॾाढ़ी बि रखराई वई पटको बि ॿधरायो वियो असांखे तौर तरीक़ा इस्लाम जा सेखारिया विया मुकम्मल हिकिड़े आलिम जो जीअं कोर्स हूंदो आहे उहो असांखे करायो वियो उन खां पोइ असांजो ज़हन वाश करे असांखे हिकिड़ी मुहिम ॾिनी वई तव्हांखे पैसो जेतिरो खपे ॾींदासीं सोन जेतिरो खपे ॾींदासीं सहूलतूं जेतिरो खपनि ॾींदासीं पर तव्हां वञो कहिड़े तरीक़े सां मुस्लमाननि जो सभ खां वधीक जान खां बि वधीक प्यारो शहर मदीनो आहे सुभान अल्लाह अदा कहिड़ो शहर आहे मदीनो आहे ऐं मदीने खे इज़त संगे मरमर जे करे कान्हे का टाइल जे करे कान्हे का मदीने खे इज़त वॾनि होटलुनि जे करे कान्हे का इहे होटलूं इहे सहूलतूं इहे मुराआत इहे त ॿियनि शहरनि में बि आहिनि मदीने खे इज़त इन जे करे आहे त मदीने में अल्लाह जो महबूब आरामी आहे सुभान अल्लाह महबूब आरामी आहे महबूब जे आरामी वारी जगह जे मथां सब्ज़ गुंबद ठहियल वा मोमिन मुस्लमान त उन सब्ज़ गुंबद जे मथां बि पंहिंजी जान निछावर करण जे लाइ तयार आहे ग़रीब आहे मिस्कीन आहे पैसो पाई कान्हे का सुबुह जो कमाए त शाम नाहे हिकिड़े ॾींहुं कमाए त ॿिए ॾींहुं जेको आहे सो वरी हुनखे मज़दूरी ते वञिणो आहे बिना मज़दूरी जे हिकिड़ो बि ॾींहुं घर नथो वेही सघे पर उहो आशिक़ गुलाम नबी पाक जो गरीब पर दिल में इहा तांग जरूर होंदी मौला आया मिस्कीन पर हिकड़े भेरे महबूब जो दर त ॾेखार
एकड़ो भेरो महबूब जो मदीनो त ॾेखार। हज़रत शाह अब्दुल लतीफ भटाई रहमतुल्लाह अलैह तने फरमायो न, मौला मदीनो ॾेखार पोइ भले मार लहन ओ जागा अखिले जा। तू अदा दुबई घुमिया, शारजा घुमिया, कतर घुमिया, बहरेन घुमिया, दुनिया दा मुल्क घुमिया, यूरोप घुमिया, स्विट्जरलैंड घुमिया, तुझी दिल भरजी पवंदी। एकड़ो भेरो ॾिसी आए चवंदे यार ख्वाहिश हुई, तमन्ना हुई, पूरी थी वई। हाणे वरी तमन्ना काने का, ॿीहर वरी इन मुल्क में न वेंदुसि, थकजी थो पवां। परे ॾाढो सफ़र ॾाढो ॾूरा हुआ, या पैसा वधीक था इस्तेमाल थी वञनि, या अजायो फज़ूल ख़र्ची आ, ॿीहर न वेंदुमि, दिल भरजी वेंदी। ख़ुदा जो कसम आ, मदीनो उहो वाहिद शहर वा, हिकिड़ो भेरो जंहिं ॾिठो ई कोन्हे उहो त दीवानो आहे, पर जेको हिकिड़ो भेरो ॾिसी आयो वा उहो अञा वधीक मस्तामू लॻो पियो आ। सुभान अल्लाह। जेको हिकिड़ो भेरो ॾिसी आयो इहे न त हू चवे त मुंहिंजी ख्वाहिश पूरी थी वई, तमन्ना पूरी थी वई, बस ज़िंदगी में हिकिड़ो भेरो ॾिसी छॾियमि, हाणे वरी न वेंदुसि। न, ग़रीब आ, मिस्कीन आ, हुन ॾे वीज़ा जा टिकट जा पैसा बि कोन्हे के, पर तांग इहा हूंदी मौला वरी घुरा, मौला वरी घुरा, वरी महबूब जो शहर ॾिसां, वरी मदीनो पाक ॾिसां। शलमा बि कठे तने साणे वञा कई जब मदीने ॾे त्यारे आ। हिते रहंदा न हर गुज़ खुश से मिठा, जन न्याज़ खाई तुंहिंजे दर जा ॾिठा। वे गाना सदा सेरो आंदा ॾिठनि, तोणी लोक संद सरकारिया। शलमा बि कठे तन साणे वञा कई जब मदीने ॾे त्यारिया। सुभान अल्लाह। ऐं यहूदनि चयो त मुसलमाननि जे चार्ज थियण जी जॻह बि मदीनो आहे। माण्हू जे दिल खे ज़ंग लॻी वञे, कट लॻी वञे, मौजा दीन खां दूरी जेको आहे इख्तियार करे महबूब जे शहर मां थी अचे त कनेक्शन वरी ॻंढिजी पवंदो आहे, वरी राबितो बहाल थी पवंदो आहे। यहूदियुनि जी इहा साज़िश हुई त मुसलमान मदीने में इन जे करे था अचनि जो मदीने जो वादी मदीने में आहे। कहिड़े बि तरीक़े सां नबी पाक जो जिस्म मुबारक कढी अचो, पोइ इहो नामालूम जॻह ते मुंतकिल कंदासीं, पोइ मुसलमाननि खे चवंदासीं त तव्हां मदीने वञो छो था। मुसलमान चवंदा इन जे करे त असांजो नबी आरामी आहे। पोइ असीं मुसलमाननि खे चवंदासीं तव्हां पंहिंजे नबी जी क़ब्र कुशाई कयो। पोइ क़ब्र कुशाई थींदी, हिननि जो नबी क़ब्र शरीफ़ में हूंदो कोन त पोइ असीं मुसलमाननि खे चवंदासीं छाजो मदीनो, छो था मदीने वञो। जेको नबी पंहिंजे जिस्म जी हिफ़ाज़त न करे सघियो उहो तव्हांजे ईमान जी हिफ़ाज़त कहिड़ी कंदो। लिहाज़ा इहो दीन बि सचो न आहे, इस्लाम बि सचो न आहे, नबी बि सचो न आहे। असांजा यहूदी थी पओ, ईसाई थी पओ, असांजो दीन इख्तियार करे छॾियो, पर ख़ुदा जो कसम आहे मुस्तफ़ा करीम खे अल्लाह वॾो इख्तियार ॾिनो आहे। सुभान अल्लाह। मुस्तफ़ा करीम खे रब वॾी ताक़त ॾिनी आहे, वॾो कमाल ॾिनो आहे। हज़रत नूरुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाह तआला अलैह उन्हनि यहूदियुनि जे बापा जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त हुनजो लियूं जेको आहे सो कांडार जी पियो, जिस्म जा वार उभा थी पिया। पोइ हुन महबूब जे इन्हनि गुस्ताखनि खे उहा इबरतनाक सज़ा ॾिनी जो हुननि जा हथनि जा नह कोरे हीअं कढी किंचन सां, हुननि जा जेको आहे सो आङिरियूं कपियूं वियूं,
पेरन जो आंगरियों कपियों में दर्दनाक अंदाज में यानी दुनिया में इस्लामी तारीख में जेकॾहिं कंहिंखे दर्दनाक सज़ा आई त उहा नूरुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाह अलैह उन महबूब जे गुस्ताखन खे सज़ा ॾिनी वॾी इबरतनाक सज़ा ॾिनी हुनखे हर क़िस्म सां जेको आहे सो लोह गरम करे हुननि जे मथां रखियो वियो हुननि जे जिस्मनि जे मथां घोड़ा जेको आहे सो डोड़ाया विया ऐं नूरुद्दीन ज़ंगी चवंदो तव्हांजे इहे ज़हन में ख़्याल कीअं आयो जो तव्हां अल्लाह जे महबूब जो जिस्म ईअं कढी वींदो असां मुस्लमान आहियूं कोन के असांजे नबी खे ख़बर कान थी पवे तव्हां ईअं असांजे दीन खे जेको आहे सो आम सम्झो था उहा इबरतनाक सज़ा ॾिनी उन खां पोइ हज़रत नूरुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाह अलैह महबूब जी क़ब्र शरीफ़ जे चौधारी एतिरी खोटाई कई जो जर जो पानी जेसि ताईं ॿाहिरि न निकितो तेसि ताईं खोटाई थींदी रही मदीनो जाबलू इलाइक़ो वा पथरीलो इलाइक़ो वा तक़रीबन 300-400 फुट हेठि गहराईअ सां सिर्फ़ मोजादा ईअं न त पाणीअ जे लाइ मोजादा को बोर कयो वियो हुजे न बल्कि वाफिर पटन फुटन जी हिन डेघ में वेकर में डेघ में हमचोरस महबूब जी क़ब्र शरीफ़ जे चौधारी दीवार जे ला खड खोटी वई एतरी ऊनी जो 300-400 फुट खोटी वई जेस ताईं पानी न निकतो तेस ताईं खोटाई कई वई कोन में शीशो पिलायल जेको आहे सो लोह टामू जेको आहे सो हर क़िस्म जी मादनियात विधी वई पत्थर हर क़िस्म जी शइ विधी वई ये समझो शीशा पिलाई दीवार हजरत नूरुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाह अलैह महबूब जे क़ब्र शरीफ़ जे चौधारी ठाहे छड़ी नूरुद्दीन ज़ंगी जॾहिं दीवार ठाहे बस कई फ़ख्रिया चवंदो हो मोजा मौला हाणे कहें मुनाफ़िक यहूदीअ खे क़यामत ताईं ताक़त कान थींदी जो तुंहिंजे महबूब जे क़ब्र जे वेझो बि अची सघे सुभान अल्लाह बेशक उन खां पोइ हज़रत नूरुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाह अलैह मदीने जे गलन में रोंदो हा अखिन मां लुड़क वांदान छा चवंदो आ महबूब तुंहिंजा गुलाम त लखे करोड़े अरबे मदीने जा वाली बहा मदीने जा गवर्नर बहा मक्के जा वाली ऐं गवर्नर बहा सॼी दुनिया महबूब तुंहिंजे आशिकनि सां भरी पई आ पर सोना तुंहिंजे दरबार में नौकरनि जी कमी कान्हे का मुंहिंजे लाइ एज़ाज़ आ जो तो पंहिंजे गुलाम नूरुद्दीन खे इन कम जे लाइ मुंतखब कयो आ सुभान अल्लाह।